में डुक जो मथे में सूर पइजी वियो आहे यको अचे थी आई हेडो फाटे तो पयो चाहे मुआ खणी आई आहे हा दे हाणे त पाण अम्मा मुंहिंजी चांहि कहिड़ी आहे मुंहिंजा बचड़ा जेका वणे खण मस को चांहि जो ढुक मूंखे नसीब थियो आहे चांहि कीअं आहे चांहि त भली आहे असल में न मीना जो खीर न आहे है पर वॾी ॻाल्हि आहे पंहिंजो खीर थी खपाए चांहि वाकई में टेस्टी आहे तूं घणो मथो न आण हलाई जल्दी वञ स्कूल वञ छोरा अॼु मूंखे पेट में ॾाढो सूर आहे मां छुटी थो कयां हे वठ एतिरी देरि कंदे अम्मा स्कूल अॼु नथो वञे छुटी थो कयां छोरा तूं वञ स्कूल चांहि पीअंदमि पोइ वार ठाहींदमि पोइ वञा थो अञा तयारु थींदो किथे ॻाल्हि आहे पोइ मुंहिंजे तयारु थियण ते बि पाबंदी आहे छा असांजे वक़्त में ईअं ई वेंदा हुआसीं सालिया हाणे जहिड़ो कजो ऐं देरि सां कहिड़ो थींदो आहे मां मार जो ख़ल्क खिलाइजो ॾिसे मथी इहा ख़ल्क अम्मा 10 रुपया ॾे अम्मा अबा मां काॾो आंदा पैसा पणे खां वठ अब्बा 10 रुपया ॾे अरे हा मथो न आण अम्मा तूं ई ॾे भला अबा न मथो फाड़िया छा अम्मा ॾे न पणे खां वठ न बा मां उन खां कोन घुरनि हलाई जल्दी वञ स्कूल वञ छोरा वञा तूं मां वञा असां जॾहिं नंढा हूंदा हुआसीं त ईअं ई हलिया वेंदा हुआसीं अबे जे चवण ते